बिल्कुल झाड़ियो था कैंची न चढ़ी साहब जी बाबा ताप गाड़ी अंदर न चल करे सोजे या बच्ची लो जन गाड़ी ता भली न का कंफर्म करे किला की गाड़ी आने तो लेफ्ट रे घोड़ायो तो खड़ायो अरे यार पंचो का आप तेरे सारा हो ध्यान उड़ा ता चो दा मीडिया ने झलियो थी न बस बिल्कुल न बेटा चले आजा भली तो ताप गाड़ी चलता उन्हें मना किया तो दिया कि जो का प्राइवेट गाड़ी ना चले अदा SOPs खां पोइ अॼु वरी असां पहिरियों दफ़ो आया आहियूं पंहिंजो हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी ज़ियारत ते असां इन मां अॼु इहो मुतमिन थिया आहियूं त SOPs ते बि कुझु अमल थिए थो ऐं मास्क खां सवाइ न पिया छॾनि बाक़ी 6 बजे दरगाह शरीफ़ बंदि था कनि ऐं 8 बजे वरी खोलींदा ॿुधण में आयो त सफ़ाई वग़ैरह करे उन खां पोइ बाक़ी जेको आहे सिफ़ारिशी कमु हिते बंदि किथे बि न आहे थियो हिते बि न थींदो प्राइवेट माण्हुनि जूं गाॾियूं बि माना पैसनि एवज़ अंदरि अची थियूं वञनि ऐं ॿियो जेको आहे ग़रीब गुरबो या जंहिंजी पहुच न आहे उन्हनि खे अंदरि दाख़िला न आहे माना जिथे किथे इहो कमु लॻो पियो आहे सॼे असांजे मुल्क में इहो कमु आहे सिफ़ारिशी कमु अच्छा हिन महिल जेको SOPs जी तव्हां ॻाल्हि कई मतिलबु मास्क तव्हांखे कंहिं नज़र अचे थो मास्क बसि जेॾी महिल पुलिस इंतिज़ामिया आहे उते पाए असां बि वियासीं अॻियां वरी ॾिठोसीं कंहिंखे बि मास्क न हो ॿाहिरि उहो जेको खपाइनि था असां उन्हनि खे इहो चयो त हिननि जी रोज़ी आहे तॾहिं जेको आहे मास्क ऐं थोरी पुलिस उते सख़्ती करे थी बाक़ी अंदरि को बि मास्क केर बि न आहे मुंहिंजे बि खीसे में ई मल पियो आहे जॾहिं त पुलिस अमलो पाण ई मास्क नथो पाए वेठो त ॿियो कीअं मनाऊं इहा ई त ॻाल्हि आहे न ॿियो कीअं अमल कंदो जो उते जेके अंदरि फ़क़ीर बीठा आहिनि अंदरि मज़ार में छॾीनि था उन्हनि खे ई मास्क कोन्हे को पुलिस खे बि कोन्हे को त ज़ाहिर आहे पोइ आम माण्हू छा कंदो आम माण्हू त कंदो ई कोन मास्क पाईंदो ई कोन असां बि 10 रुपया ख़र्च करे वरी खीसे में विझी छॾिया हाणे सोचूं था त किथे न किथे वरी इहो फिटी कबो ॿियो छा कबो अच्छा हुकूमत खे भला कहिड़ा अहिड़ा इक़दाम माना खणणु खपनि सेवण जहिड़ी में काफ़ी हंधि माना जेकी आहे म्यूनिसिपल इंतिज़ामिया माना न सफ़ाई आहे न किथे छा रोड उखड़िया पिया साईं ॻाल्हि इहा आहे अॻु में बि हिननि जी जेका ज़िमेदारी पंहिंजी नथा निभाइनि वॾो नुक़सानु थियो ब्लास्ट थियो हींअर बि जेकॾहिं सख़्ती अञा वधीक कनि ज़रूरत इन ॻाल्हि जी अञा सख़्ती वधीक कनि त जीअं आईंदा लाइ अहिड़ा नुक़सान न थियनि कोरोना वायरस अञा ख़तमु न आहे थियो असांखे पाण खे ई माना इहो एहतियात करणु खपे ऐं SOPs ते अमल करणु खपे मां त हेठि दरगाह ते ॾिठो त फिकी पटी लॻल हुई चमक पटी पर उते त माण्हू छा पर माण्हू गॾु वेठा हुआ बीठा घुमंदा फिरंदा पिया अथनि अहिड़ो को ख़ासि अमल अंदरि त बिल्कुलु बि न आहे न कोई ॿाहिरि आहे बाक़ी मास्क वठो पंहिंजा पैसा ख़र्च कयो नहीं SOPs जो सिर्फ़ु नालो आहे हिते कुझु बि कोन्हे को दरगाह शरीफ़ में जीअं दाख़िल थी त 10 रुपया मास्क छोकिरा नंढड़ा खपाईंदा इहा हिकिड़ी उन्हनि जी रोज़ी थी वई आहे पोइ हाणे को साईं उन्हनि जी रोज़ी खोली आहे जो 7 महीननि खां दरगाह बंदी बाक़ी अंदरि जीअं अंदरि वियासीं का बि ॻाल्हि कोन्ही जेको पुलिस जो अमल हो उहो बि बिल्कुलु ईअं बीठो ऐं अंदरि जीअं वियासीं दरगाह शरीफ़ में रोज़े में वियासीं कलंदर लजपाल में त उते बि का बि अहिड़ी का ॻाल्हि कोन्ही जो माना बाक़ी बिल्कुलु कोरोना आहे ऐं कोरोना ख़तमु कोन थी आहे असांखे खपे त इन ते अमल करणु खपे ऐं कोशिशि इहा करणु खपे त जेको आहे बिल्कुलु मास्क पायूं ऐं एहतियात कयूं ऐं सफ़ाई सुथरी बि जेको आहे सो हिन सेवण शरीफ़ खे रखो हिन जेको हिते बिल्कुलु कोन्हे गंदो पाणी आहे ऐं निकाल जो सिस्टम सही कोन्हे को हिन बरसाति खां पोइ त अञा इलाही सारी गंदगी थी वई आहे ऐं बिल्कुलु असां इहो ई हुकूमत खे चवंदासीं त हिते सफ़ाई करे ऐं SOPs ते जेको आहे सो अमल थिए ऐं हर माण्हू खे मास्क ॾिनो वञे ऐं जीअं दरगाह शरीफ़ ईअं ई खुलियल हुजे ऐं ईअं ई साईं सेवण लजपाल जी मथां छांव हुजे शफ़क़त हुजे त ईअं रोज़ी हलंदी रहंदी ऐं ग़रीब गुरबे जो कारोबार आहे उहो इन सां ई आहे साईं जे रोज़े सां ई आहे असां न चवंदासीं त कंहिं ग़रीब गुरबे जो कारोबार बंदि थिए हे कारोबार सिर्फ़ु इन साईं कलंदर जे रोज़े सां ई आहे जेके वीचारा 7 महीननि खां ॾिसो था बेरोज़गार बदहाली बुख में वेठा उन्हनि जी मदद करण लाइ केरु बि कोन हो का हुकूमत कोन आई अहिड़ो को बि अमलो कोन हो जो हिननि जी मदद करे हिननि अलाह खां दुआऊं घुरी साईं जो रोज़ो खुलियो आहे हिननि जी रोज़ी थी आहे बाक़ी आहे त SOPs ते को बि अमल कोन्हे को बिल्कुलु सभु ईअं आहे न ऐं अंदरि बिल्कुलु भीड़ लॻी पई आहे ऐं कोरोना आहे ऐं महिरबानी करे असांखे हुकूमत खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे इहो कोरोना ख़तमु न थी आहे माण्हुनि खे मास्क जी हिदायत ॾिनी वञे अमले खे मास्क जी हिदायत ॾिनी वञे जीअं इहो सिस्टम हले ऐं दरगाह जी ईअं रौनकूं ऐं सेवण जूं रौनकूं ईअं बहाल हुजनि उन ते अमल कराइणु कमु कंहिंजो आहे साईं बिल्कुलु अमल कराइण त सिंध हुकूमत जो आहे असांजे हितां जे डिप्टी कमिश्नर जो आहे जीअं SP जो आहे ज़िले जे इंतिज़ामिया जो आहे इहे सुठा MNA MP जेके आहिनि अचनि हिननि खे
हिदायतूं कंदा हिननि सां इहे ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं तॾहिं इन ते सही कमु थींदो न। बाक़ी हाणे माण्हू त आहिनि जेको आहे बिल्कुलु ॾिसो ईअं घुमंदा था वधनि, कंहिंखे को मास्क न आहे। ऐं ईअं बिल्कुलु अॼु ॾिसो हिनमहिल मौसम बि चेंज थी वई आहे, ईअं बीमारी जेकी आहे इहा ख़तमु कोन थी आहे ऐं अञा इन भीड़ में इहो सिलसिलो वधंदो, बीमारी अञा वधंदी। इन ते महिरबानी करे असां ईअं हुकूमत खे, अमले खे, इंतिज़ामिया खे चवंदासीं त महिरबानी करे SOP तहत कमु कयो त जीअं हिन बीमारी मां छुटकारो मिले ऐं सेवण जी ईअं ई दरगाह शादई आबाद रहे। नुक़सानु असांजे लखनि जे पैसे नुक़सानु पियो आहे। हाणे तव्हांजे रोज़ी कान्हे, असां बेरोज़गार थी, बरसातियूं मींहं, घर में कुझु खाइण लाइ कोन हो, ॿार बच्चा रोलड़े में, लाल साईं खुलियो आहे मस रोज़ी ॿ टे ॾींहं थिए थी, हूअं बंदि थो थिए त रोज़ी आहे कान सेवण में, सभु रोज़ी परदेसियुनि सां आहे। हाणे मिसकिन माण्हुनि सेवण जा सभु जेका पाण हिन रोज़ी करे खाइनि था, हाणे पिननि था के कीअं सेवण में रोज़ी का था, परदेसी का था, कुझु बि कोन्हे को। अच्छा साईं, हिते जो त माना SOP ते अमल कयो, मास्क पायो, तव्हां हिन महिल पाणी ॾिसो त SOP ते को अमल कराइनि था अंदरि? न कुझु बि कान्हे को, न को मास्क था पाराइनि, वरी मास्क पाराइनि था, दरगाह में अंदरि वञनि था। बाक़ी हाणे के घुमनि पिया मोलाई वीचारा, भई मास्क त सभु पाइनि था, जेका दरगाह में वठी पाइनि था मास्क, जेका वञनि था रोज़ में अंदरि माण्हू घुमनि था मास्क बि पाइनि था, के वरी नथा पाइनि, पंहिंजी मर्ज़ी वारा आहिनि, उन्हनि खे केरु छा चई सघंदो। असां हिन महिल जेको आहे कलंदर लाल शहबाज़ जी सेवन शहर में मौजूदु आहियूं। तव्हां असांजी पोएं तरफ़ ॾिसी था सघो, हीउ जेको गेट आहे VIP माण्हू जेके आहिनि ख़ासि करे हिन गेट को एंट्री थींदा, ऐं ॿियो केरु बि नथो अची सघे, आम माण्हू नथो अची सघे। माना हिते फ़र्क़ु थो रखियो वञे, नालो कलंदर लाल शहबाज़ हुयो पर फ़र्क़ु थो रखियो वञे अमीरी ऐं ग़रीबी जो। VIP माण्हू हितो ईंदा, कलंदर शहबाज़ ईंदा आहियूं, घर वारा आहिनि, भाणजी आहे मुंहिंजी, पंजाब खां गुजरात खां ज़ियारत जे लाइ आयासीं, ज़ियारत कईसीं। ॿियो दर ते ईंदा आहियूं, मेले ते ईंदा आहियूं, रज बि ईंदा आहियूं। बाक़ी दर ते जेको आहे साईं जेको दरगाह बंदि हुई, काफ़ी माण्हुनि खे हुई त वाह दुआऊं पिया कनि त दरगाह खुले, हाणे तव्हां छा था महसूसु? न दुआ त दर बंदि हूंदो त कीअं ईंदासीं? हमारा माण्हू आया आहिनि दर ते ज़ियारत करणु ईंदा आहिनि, त इन करे ज़ियारत लाज़मी आहे न। अच्छा सर, हिते माना इहो रखियो वियो आहे त हीउ गेट VIP जे लाइ, VIP माण्हू हितो ईंदा। तव्हां एज़ पाण? मां एज़ ए हेड कांस्टेबल आहियां हैदराबाद में पुलिस में। तव्हां हेड कांस्टेबल हो पुलिस में? जी। माना तॾहिं तव्हांखे हितो एंट्री करणी? न एंट्री न, कीअं माना सर एंट्री जो? एंट्री तव्हांखे न हिते दर ते बीठा हुआसीं, बसि थी वई एंट्री, दर खुलियो त रिक्वेस्ट। हिते लिखियो पियो आहे त हितो जेको आहे VIP माण्हू अंदरि वेंदा। न रिक्वेस्ट कईसीं थी वियो कमु, यानी रिक्वेस्ट ते कमु थिए थो? न बसि थी वियो। पुलिस वारे न पुलिस वारे न करे, न बाबा कलंदर सॾु कयोसीं, कलंदर घुरायोसीं। असां हिते ॾिसो आम माण्हू कंहिंखे बि नथा छॾनि। न असीं त पहिरीं न बाबा, असां कलंदर सॾु कयोसीं, आयासीं बाबा। बाक़ी पुलिस वारी ॻाल्हि न आहे। कलंदर के बारे में? हमें कलंदर ने बुलाया और हम अंदर चले गए, हमारे नसीब में था। अच्छा, आपको खुशी हो रही है यहाँ पर जो? बहुत खुशी मुझे। नहीं हो रहा, कोई मास्क भी नहीं पहन रहा। हाँ, ये SOP इस पर अमल नहीं हो रहा, वो हम भी नहीं कर रहे। होगा तो ये फिर से दरगाह बंद हो जाएगी। हाँ, ये तो है, ये तो हमें करना चाहिए, जो हमें हुकूमत कहती है कि जो मास्क फॉलो करना चाहिए, जो भी उनके अहकामात हो उन कोई पे। भी मास्क आप देखें, अंदर देखें, किसी भी जगह पर देखें, आपको नज़र आ रहा है कोई बंदे ने मास्क पहना हुआ है। यहाँ कोई हिफाजती इक़दामात नहीं है, लोग यहाँ आ रहे हैं जा रहे हैं, कोई चेक एंड बैलेंस नहीं है, अभी बंद है। जो कोई सरकारी अफसर है वो आ सकता है, जा सकता है। आम आवाम जो हैं, जो सही उनके लोग आने जाने वाले हैं, वो कोई नहीं आ जा सकता यहाँ पर। नमाज़ पढ़ने के लिए इधर जाओ उधर जाओ, अकीदतमंद आ रहे हैं, वो बेचारे बाहर खड़े हुए हैं, कोई नहीं सुन रहा। यहाँ पर जो है फ़र्क बताया जा रहा है कि जो भी VIP बंदा आएगा इस गेट से जाएगा। हाँ, यहाँ तो ये होना चाहिए कि सब बराबर हैं, एक ही रास्ते से जाने चाहिए और एक ही तरीके से जाने चाहिए। जो VIP हैं वो VIP तरीके से जाते हैं, जो दूसरे लोग हैं वो दूसरे तरीके से जाते हैं। पुलिस वाले जो हैं वो हेड कांस्टेबल, ये दरवाजे बंद है ना, क्यों बंद है ना? खुलने नहीं चाहिए, ये खुलें तो फिर आप देखें उस साइड पे जाके देखें क्या सूरत हाल आपको को नजर आ रही है। आपने देखा ना, अभी यहाँ खड़े हैं आप, वो दिखाएं ना पब्लिक को, ये इतने लोग खड़े हैं, किसी ने मास्क पहना हुआ है? SOPs की कोई हो रही है? कोई देखें आप किसी भी जगह पर अगर SOPs की वो बारे में कोई बात हो रही है, या किसी ने पहना हुआ है? नहीं, किसी ने नहीं पहना हुआ पर तो पुलिस वालों ने खुद ही नहीं मास्क पहना। हाँ, तो क्या कहेंगे फिर हम भाई, ये तो अल्लाह ही वारिस है इसका। अच्छा, आवाम के लिए आप कौन सा मैसेज करेंगे? आवाम के लिए ये है कि हम तो ये कहते हैं कि यहाँ इन्होंने प्यार का, मोहब्बत का पैगाम फैलाया है, इसी में आपस में प्यार और मोहब्बत के सारे साथ लोग रहें और प्यार मोहब्बत से चलें, एक दूसरे का एहतराम करें, एक दूसरे के साथ चलें। यही भाईचारा है, यही उन्होंने दर्स दिया है और हमें मसावत के साथ एक दूसरे के साथ चलना चाहिए, यही होना चाहिए सबके साथ। तो ऑफिसर अचनि था, उहो ई वञनि था। ॿियो आज़ादारी थियो, मौला जो कोरोना वायरस ख़तमु थी वियो आहे,
को बि जेको बि पाबंद हो करोड़ ॾेई उहो टुरी वियो आहे मौला जो तारीख़ आयो हर शइ ख़तमु थी वियो हाणे करोना वायरस आहे ई न जेको हुयो सो हुयो तव्हां को ॿुधो आहे को तव्हां ॾिठो आहे त हाणे करोना थियो आहे को फौत थियो आहे साईं दरगाह ते बि कलंदर लाल शहबाज़ ते बि हिते फ़र्क़ु रखियो वियो आहे 2 गेट रखिया विया आहिनि यानी माना हिते माना फ़र्क़ु थो रखियो वञे VIP माण्हू हितां ईंदो हिकिड़ो माना कांस्टेबल आहे कांस्टेबल माना हिते वञी थो सघे पुलिस वारा हुनखे छॾंदा मूंखे नथा छॾनि भाई आम माण्हू हुजे उहो नथो वञी सघे त इन फ़र्क़ु ते तव्हां छा चवंदो इहो ग़लति आहे न इहो कानून को वाजिबु आहे न आहे हुजे त हिकु जहिड़ो हुजे न ऐं ॿियो SOP ते केरु बि अमल नथो करे मास्क तव्हां बनाए न न बिल्कुलु हाणे आहे ई न त कोरोना वायरस त छा जो पायूं मास्क कोरोना त बिल्कुलु आहे हिकिड़ो सोशल डिस्टेंस पाण में रखणु त लाज़मी खपे आहे ई न हाणे ख़तमु थी वियो कुझु बि न आहे इहो हुकूमत चए थो भई की हाणे आवाम को बि न आहे को बि तकलीफ़ न आहे हिन में आज़ादु आहे माण्हू सवारी खणी आया सवारी जी सवारी हलो आहे हाँ हाँ अच्छा नाज़रीन ते रक्षे वारनि खे हलो आहे पर मीडिया खे हलो न आहे भई तव्हां हिन बारे में छा चवंदो त रक्षे वारा तव्हां या पैसा भरींदा न पैसा वैसा न भरंदा ये तो मजदूर है ना तो पढ़ाई नौकरी करे तो या पानी करे तो पानी बच्चों जो पेट पाले तो तव्हांजी फैमिली वठी आया आहियो हम पांच फैमिली बैठे आए हैं तव्हां पाण हे ज़माना कराची कराची में आया हो कराची में आए हैं तव्हां हुतां आया हो हाँ। फैमिली खे छॾियो अथनि हिन रखिया खे छॾियो अथनि त तव्हांखे माना हेसी ताईं हलो आहे फैमिली लाइ अचो जी हाँ न सिर्फ पैसा के तव्हां पाण हिते ॾिसी था सघो त हिते जेको आहे माना आम जेके रखिया वारनि खे छॾियो थो वञे मीडिया खे हलो न आहे मीडिया वारनि खे हलो कोन्हे को रखिया वारा अची था सघनि तव्हांखे हिते कीअं छॾियो पुलिस वारे छॾियो तव्हांखे सवारी बि कोन्हे हिन लेडीज़ आहे त कीअं छॾियो अथनि जी मथा चक्कर ॾेई वरी हेठि लही ईंदा आहियूं तव्हां चकर ॾी माना मोटी ईंदव हा सवारी मिली वरी तव्हांखे हे जेके बीठा पुलिस वारा माना कुझु कोन चवंदा कुझु चयूं कुझु कोन चवंदा न वेंदा हूंदा आहिनि लाज़मी हुते चवंदा आहिनि वेंदा हूंदा आहिनि लाज़मी चवंदा कीअं ईंदा हुते न चवंदा अंदरि अचो था तव्हांखे माना रोकींदा न न वरी वापसि हलिया वेंदा भेण न ॾींदा हे तव्हांजी सवारी ऐं तव्हां गॾु गॾु असां गॾु दोस्त आहे तव्हां रक्षे वारनि खे तव्हां हलो था कयो जॾहिं त प्राइवेट गाॾियूं 5 बीठियूं आहिनि असां हलो न कयो आहे को मरीज़ अचे तो मोइन कुरैशी डॉक्टर ॾे अच्छा मरीज़नि हे हा मरीज़न हे मरीज़नि बिल्कुलु मरीज़न रखे त वियो मरीज़न रिपीट करे तव्हां ॾेखारियूं बिल्कुलु मरीज़न ये मरीज़न मीडिया खे हलो न आहे मीडिया के हलो कोन्हे तव्हां उन कार के प्राइवेट कार के रश कोलो न आहे मरीज़ के उन में आहे ना आहे उन में मरीज़ हूंदा बर्फ़ कीअं घणी आहे बर्फ़ लाज़मी आहे वञे थो बाबा ईअं न आहे तव्हां मरीज़ असां वञूं छॾूं था कंहिंखे बि कोन था छॾियूं पाण चयो त SP साहब मना कई आहे त का बि गाॾी अंदरि का बि न वेंदी हिनमहिल प्राइवेट माण्हू प्राइवेट मरीज़ आहिनि डॉक्टर ॾिसा वञनि उन्हनि ॾे वञनि था मूंखे तव्हां ॿुधायो भला छा चंद पैसा माण्हू ॾे त हुनखे माण्हू पैसनि जी न आहे पैसनि जी का ॻाल्हि न आहे रस्ता मरीज़ खणी था वञनि साईं असां रिकॉर्डिंग मौजूदु आहे न बिल्कुलु रिकॉर्डिंग हुजे पर मरीज़ खणी था वञनि तव्हां हिनमहिल हुन रिकॉर्डिंग खे न मञंदो बिल्कुलु मञण लाइ तयार हूं मरीज़ आहिनि ऐं ॻोठ जा लोकल माण्हू आहिनि उहे खणी वञनि था बाबा साईं ॾिसाणी मरीज़ आहिनि उहे बि खणी था वञनि साईं असां 5 फैमिलियूं ॾिठियूं कराची खां आयूं आहिनि हिते ज़ियारत करणु बाबा साईं ईअं न आहे बिल्कुलु बिल्कुलु मना चला SP साहब मना कई आहे त मीडिया खे हलो न आहे आम माण्हू खे बि आम माण्हू जे लाइ न आहे आम माण्हू जे लाइ टेबल अचे थो तव्हां हुनखे VIP गेट खां एंट्री था करायो आम माण्हू जे लाइ कंहिं एंट्री कया कराई आहे असां न कराई रिकॉर्ड आहे भली तव्हां रिकॉर्ड असां का बि रिकॉर्ड न कयो गाॾी न वेंदी का बि गाॾी तव्हां रोकियो रक्षा वारा खुले आम पिता वञनि वेठा बाबा उहे मरीज़ खणी था वञनि हे मरीज़ ॻोठ जा लोकल माण्हू आहिनि उहे मरीज़ खणी था वञनि इहे बाक़ी ॿी का बि ॻाल्हि मरीज़ हो तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि ते क़ाइमु रहिजो असां का बि ॻाल्हि अहिड़ी का बि न छॾी आहे तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि ते क़ाइमु रहिजो जेके तव्हां लफ़्ज़ ॻाल्हाया त SP साहब चयो आहे त हिनमहिल SP साहब ऐं हिनमहिल SOP आहे तव्हांजो मास्क किथे आहे बाबा मास्क किथे आहे तव्हांजो मास्क कोन्हे को यार रश लॻी पई आहे तव्हां रश तव्हांजे करे थी आहे न सोशल डिस्टेंस तव्हां रखायो सिर्फ़ु तव्हांजे करे थी आहे तव्हां करे मेड़ा तव्हांजो मास्क किथे आहे बाबा मास्क आहे मास्क काॾे ईंदा किथे आहे साईं मास्क ॾसियो त सही न साईं मास्क ॾसियो त सही न बाबा साईं हाणे छॾो परेशान न कयो असांखे नौकिरी करण जो परेशान न कयो बाबा असां ख़ुदा जे वास्ते असांखे परेशान न कयो असांखे परेशान न कयो न हाणे माण्हू गॾु करे असांखे परेशान था कयो
VIP तव्हां जेको सिपाही थो अचे VIP गेट खां वेंदो कोन्हे ईअं कोन्हे को इहा ग़लति ॻाल्हि आहे साईं वटि रिकॉर्डिंग आहे भली रिकॉर्डिंग हुजे असां न छॾियो वोट रिकॉर्डिंग आहे असां न छॾियो ई न आहे न वोट रिकॉर्डिंग आहे भली रिकॉर्डिंग असां न छॾियो कलंदर जे दरबार में तव्हां ईंदा कयो कलंदरी असां न छॾियो आहे इहा ग़लति ॻाल्हि न कर असां न छॾियो आहे कंहिंखे बि न छॾियो आहे तव्हां जे अॻियां रखी आहे त गॾु आहे असां कंहिंखे हा लाज़मी 12 गेट खां फिरंदा मूंसां गॾु तव्हां हलंदो सरकार मूंसां गॾु हलंदो तव्हां कंहिंसां मूंसां गॾु हलंदो तव्हां ॾिसां रखिया चंदा हिन घटी का चंदा गिटी कोन्हे हितो आया आहिनि असां न आहे असां हितां न छॾिया न छॾिया हितो आया आहिनि असां मरीज़नि खे छॾियो उतां सही उतां हे वञी थी बाइक रोकियो न उतां रोकियो तव्हां बाइक नाज़रीन खुलेआम ॾिसी था सघो 3 रखिया असांजे साम्हूं विया आहिनि प्राइवेट गाॾियूं साम्हूं बीठियूं आहिनि स्कूटर वारा वञनि पिया था वेठा आम माण्हू जेको ग़रीब थो अचे ग़रीब खे न छॾींदा VIP थो अचे पई आहे उन जे लाइ VIP गेट खोलियो थो वञे तव्हां असांजी रिकॉर्डिंग में पाणी ॾिठो त उन पंहिंजे पाण जी वातां ॿुधायो मां कांस्टेबल आहियां हिकिड़ो कांस्टेबल जे लाइ VIP गेट आहे आम माण्हुनि जे लाइ न आहे जॾहिं कलंदर फ़र्क़ु न रखियो हे असांजी जेकी हुकुमरान उहे फ़र्क़ु था रखनि अफ़सोस जी ॻाल्हि आहे